बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां सैयद अवैस कादिर शाह सच्ची दिल से कसम खणा थो त सच्ची दिल से कसम खणा थो त आऊं पाकिस्तान जो सचो भरोसो रखा थो पाकिस्तान ते सच्चो भरोसो रखा थो वफादार रहंदुसि त जॾहिं भी मूंखे सूबाई असेंबली जो स्पीकर जी हैसियत में जॾहिं भी मूंखे सूबाई असेंबली जे स्पीकर जी हैसियत में मूंखे गवर्नर तौर कम करण लाइ चयो वेंदो मूंखे गवर्नर तौर कम करण लाइ चयो वेंदो मां पंहिंजा फर्ज़ अदा कंदुसि मां पंहिंजा फर्ज़ अदा कंदुसि ऐं पंहिंजा कम पंहिंजी बहितरीन क़ाबिलियत मां पंहिंजा कम पंहिंजी बहितरीन क़ाबिलियत ईमानदारी सच्चाई सां इस्लामी जमहूरियत पाकिस्तान आइन असेंबली जे क़ाइदनि ज़ाब्तनि मुताबिक़ अंजाम ॾींदुसि आइन असेंबली जे क़ाइदनि ऐं ज़ाब्तनि मुताबिक़ अंजाम ॾींदुसि हमेशा पाकिस्तान जी ख़ुद मुख्तारी सालमियत हमेशा पाकिस्तान जी ख़ुद मुख्तारी सालमियत सुधारे जो खुशहाली लाइ कम कंदुसि सुधारे ऐं खुशहाली लाइ कम कंदुसि त आऊं इस्लामी नज़रिए तहफ़ुज़ लाइ सख़्त कोशिश कंदुसि इस्लामी नज़रिए जे तहफ़ुज़ लाइ सख़्त कोशिश कंदुसि पाकिस्तान जे क़याम जी बुनियाद आहे जेको पाकिस्तान जे बुनियाद जी क़याम जो बुनियाद आहे त आऊं कॾहिं भी ज़ाती मुफ़ाद के सरकारी कम या सरकारी फैसले आऊं कॾहिं भी ज़ाती मुफ़ाद के सरकारी कम या सरकारी फैसलनि ते असरअंदाज थियण न ॾींदुसि असरअंदाज थियण न ॾींदुसि आऊं इस्लामी जमहूरियत पाकिस्तान जे आइन जो तहफ़ुज़ बचा कंदुसि आऊं इस्लामी जमहूरियत पाकिस्तान जे आइन जो तहफ़ुज़ कंदुसि बचा ऐं तहफ़ुज़ कंदुसि आऊं हर हाल में कानून मुताबिक बिना कंहिं खौफ हर हाल में कानून मुताबिक बिना कंहिं खौफ या रियायत शफ़क़त तरफदारी या बददियानती जी अवाम सां इंसाफ़ कंदुसि इंसाफ़ कंदुसि शाल अल्लाह ताला मुंहिंजी मदद फरमाए आमीन शाल अल्लाह ताला मुंहिंजी मदद ऐं रहनुमाई फरमाए आमीन मुबारक हुजो। थैंक यू सर।